त जॾहिं असां ख़ामोश न रहंदासीं असां सराबा एहतिजाज थींदासीं। अॼु बिलाल काका खे शहीद कयो अथनि, कल इरशाद रांझाणी खे, सुभाणे वधीक असांजा सिंधी नौजवान क़तल कंदा रहंदा ऐं हो असां हिते होटलुनि ते हथियार रखी वेठा आहिनि। जॾहिं त असांजी धरती ते असांजो हक़ आहे, असांखे नौकरियूं असांखे कारोबार नथो ॾिनो वञे ऐं अफ़गानी पठारनि खे या ॿी कंहिं दारी आबादकारी खे असांजी सिंध मां निकाली ॾिए त जल्द खां जल्द अफ़गाननि खे सिंध मां कढो। सुप्रीम कोर्ट बि चयो आहे, फौज बि चयो आहे त अफ़गाननि खे हितां कढो, त पोइ कहिड़ी उहा आहे ताक़त जेका अफ़गाननि खे हिते रखियूं वेठी आहे सिंध में। असांखे अफ़गानी न खपनि, अफ़गाननि खे सिंध मां निकाली ॾियो जल्द इज़ जल्द। मां त असांखे धारिया न खपनि, सिंध में अफ़गानी न खपनि बसि। हिनखे लिसानी फसाद चवणु सरासर गुनाह आहे। हीअ पंहिंजे क़ौमी वजूद जे जंग बचाइण जो जेको आहे तरीक़ेकार आहे, जदोजहद आहे ऐं मुतालबो कंदुसि त बिलाल काका जा कातिल हिकदमि गिरफ़्तार कया वञनि ऐं पुलिस हुन में पंहिंजो संजीदा किरदारु अदा करे। उन्होंने इरशाद रांझाणी जो क़तल कयो, शमन मीराली भाणजे जो क़तल कयो, बिलाल काका के बेदर्दीअ सां क़तल करे मारियो। उनजे करे सॼी सिंध हींअर मुतालबो थी करे त फौरी तौर ते अफ़गाननि खे हितां कढियो वञे ऐं बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ख़ुदि सिंध हुकूमत चवे थी 40 लख खां वधीक अफ़गानी कराची में आबाद आहिनि। असीं चऊं था त अफ़गानियुनि समेत बिहारी, बंगाली, बर्मी समेत जेके बि धारिया आहिनि उनखे निकाली ॾियो। जंहिंजी धरती आहे उते उहे माण्हू क़ाबिज़ हुजनि, इंसाफ़ कयो वञे, उनजे कातिलनि खे कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं धारिया आबादी जेका हिते अची नाइंसाफ़ी था कनि, जेके ज़ुल्म था कनि, असांजा रोज़ नौजवाननि जा लाश था असांखे मिलनि। असां आला इक़्तिदारनि खां इन्हनि सां इहा ई अपील था कयूं त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।